Bismillahirrahmanirrahim. Bhavar पानी में हो जाने दा पर वो चरा अक्लमंद काटा आई सियाना हुंदा वो हिकड़े के हो जाने टे पुत्र और हिकड़े के हो जे एको पुत्र आई हिकड़ी जियानी वो बेचारा वक्त गुजारिंदा रहा ने ते पाण में बार नाराज थिया जेके एको पुत्र आई हिकड़ी जियानी तो जारो लॾे वञी कीअं ॿिए मुल्क में वेठो ॿिए शहर में ही वीचारा टे पुटनि वारो हिते पंहिंजो गुज़रान बनी ॿारो कनि ख़ुदा जी कुदरत कंदा कंदा हेठि वीचारे जेके हुनजो मड़ो वीचारो टिनि पुटनि जो पीउ वीचारे हिन दुनिया मां कफ़ायत करे वियो इहा ई नसीहत पुटनि खे ॾींदो बाबा मुंहिंजे खां पोइ पंहिंजो होशियारीअ सां कमु कजो ऐं पंहिंजो कमकार सही कजो टिनि पुटनि जूं शादी शुद्ध हुजनि से पोइ नसीहत इहा ॾींदव पोख पोख जो छांव में अचिजो बि छांव में ऐं वञिजो बि छांव में ऐं ॿियो नंबर त पंहिंजी मायुनि खे अहिड़ा वंग हणिजो जो जीअं तव्हां खां परे न थियनि टियों नंबर अञा तव्हां खां इहो कमु न पुॼे पोख वारो त पोइ हिन घोड़ी ॿुधी अथव इन जे हेठां पेट सां दुनिया अथव तव्हां ग़रीब थी पोहा तव्हां कॾहिं खाइजो ख़ुदा जी कुदरत हू त वीचारो वफ़ात करे वियो हिनखे इहा नसीहत ॾेई वियो हे साईं हाणे पंहिंजे पीउ जी नसीहत ते हाणे जीअं कणिक जी मुंदा हाणे पोख पोखियूं छांव में बाबू चयो आहे हिननि जवाननि हीअं छा कयो अचे थोरियूं पवण लॻा हाणे पोख हुजे घर खां एतिरो हुजे या 2 किलोमीटर या केतिरो परे हुजे पर ही वीचारा थूणियूं हणण लॻा अचे थूणियूं हणण लॻा हाणे 2 किलोमीटर ते 2-3 हज़ार थूणियूं लॻनि हिते थूणियूं हणंदा 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 का महीने या 2 में त थूणियूं लॻणियूं त थूणियूं हणंदे हणंदे अञा ॾक ई कोन ॾिनो त मुंद ख़तम थी फसल माण्हुनि चरिया हो सियाणा हो या बापू जी वसियत आहे असां पोख पोख जो छांव में अचिजो छांव में वञिजो थूणियूं छपा था ठहे त हिननि खां इहा पोख वई हली ही वीचारा तमामु मिसकीन ग़रीब माण्हू हाणे छा कनि पोख जी मुद बि चढ़ी वञे हिते जे हाणे मायूं वञनि हाणे मायुनि बाबे वसियत कई रहियो त मायुनि खे वंग हणिजो हिन वंग खणी अच था छिकी गुज़ारणी मायूं तव्हां कयो असां हिकु बि न तव्हां ग़रीब थिया असां कहिड़ो ॾोह कयो असांखे वंग था हणो हे असांजो बाबू चयो आहे बाबा तव्हांजे पीउ चयो तव्हांजे वंग हणवा ही वीचारियूं मायूं माइटनि में हाणे ही छा वीचारा टकर खाईंदा अथनि पर केॾा वञनि हाणे वीचारा मजबूर किनण ते हाणे छा चयूं नेठि जूं घोड़ी आहे बाबू जेको चई वियो त घोड़ीअ पेट खां दुनिया अथव घोड़े ठोके हिननि घोड़ीअ चढ़े कुठो घोड़ीअ खे कोई खणी ओझरी खारियूं रगो लिॾूं रगो ओझरे में रुगो ओछकिनूं बाबू त असांखे वाह जी वसियत करे वियो टई त वसियतूं असां कामयाब थी वियूं हाणे छा कयूं हे जाने मज़ूरी होॾां होॾां हाणे छा कयूं नेठि यार चाचो असांजो हूंदो हो बाबे जो भाउ वञूं किथे न ॻोल्हे लहूंसीं हे वीचारा चाचे जे पोयां 3 भाउर कंहिं ॿिए शहर में निकिता आओदा किथो पारे मुंहुं पारे अचूं हिते असांजो फलाणो माण्हू हिते लॾे आयो आहे किथे ॻोठ फलाणी हंध ते ही वञनि पिया 3 भाउर वञनि पिया हाउदा ॾिठो सोट असांजो बकरी पहुचारे हिनखे सोट छा केॾांहुं निकिरी पियो की ॾे ख़बर चाचो असांजो आहे जी या हिन दुनिया मां वफ़ात करियो छा चाचो तव्हांजो आहे पर चरियो आहे हा चरियो थी वियो ज़िंदा आहे या ज़िंदा आहे पर चरियो आहे वञी अॻिते हकले वकिना हुजे हे वञी अञा गप कयूं था त हिननि जी सोट जंगल में माण्हू काठियूं बि करे नेठि छोकिरी सुञातो सोट केॾां सोट चाचो ई ॾे ख़बर चाचो अंधो थी वियो चाचो अंधो लॻो पियो पुट जो चरियो थी वियो ऐं सोट ते चए अंधो थी वियो ही छा चकर
नेठ दाई अञा दर ते कोन पियो पहिरीं चाची की ॾेख चाची चाचो किथे आहे चाचो मरी वियो न असां आयासीं चाचे लाइ चाचो मरी वियो हिन खणी दर ते पहुता त हिन चयो मरी वियो त हिन चयो वाह मां ज़िंदा आहियां कहिड़ो कमु अथव भाई पिया अचो ठीकु आहे खणी वञी अंदरि चाचो त जेरो चा कंदो वेठो आहे वाह ख़ुशियो खेर चाक जो बोलो ख़बर वीचारूं वतई दादा हीअ असां तुंहिंजे भाउ जी वसियत त चई पोख पोखिजो छांव में अचिजो बि छांव में त वञिजो छांव में असांजे तरथूणियूं वठ वठां गॾु कयूं त के 15-2000 थोड़ियूं गॾु कईसीं अञा 5 ॾींहं कोन रखियासीं त पोख जी मुंद ख़तम थी वई ऐं पोख असां खां वई हाणे त असां सफ़ा अहिड़ा थी वियासीं जो पोख वई बनी बारे ते गुज़रा न पोख वई हाणे छा कयूं ॿियो नंबर वरी चई त पंहिंजे माइन खे अहिड़ा वंग हणिजो जो तव्हां खां परे न थियनि साईं असांजी बाबी वचे त असां अचे मायूं आहियूं अचे था वंग भिड़ियूं अचे था वंग हणूं हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं ते माइन खे धक लॻा हिते मायूं घणा काटजी वञी पंहिंजे माइटनि ते वेही रहियूं घणा हथ बनाए पीउ मोह अथनि ग़रीब बचाइण सां वंग ही वाह मायूं पंहिंजे माइटनि में हाणे पियूं नंबर जे सफ़ा मजबूर थियो त मुंहिंजी घोड़ी अथव उहा मुंहिंजे पेट खां दुनिया अथव तव्हां कढी खाइजो भाउ ग़रीब थियो त असां हा घोड़ी बि कुठी ॾिठो वरी घोड़ी हेठां का शीअ कोन्हे लॻो ओझरी डप किन लॻो पियो आहे ॿियो कुझु कोन्हे ही रही घोड़ी बि कुसी आई घर बि विया बनी बि न थी बाबा 2-3 महीना ईअं रुलियासीं पिनियासीं मज़ूरी कान बि लॻे नेठान चाचा हाणे चाचियो असांजो ॾसजे ही छा आहे मसइलो थी वियो बाबो न थियो त ॾेई या त असांखे पोइ हिते करे इहा असांखे इहा ख़बर हूंदी हाणे ॿी ख़बर हाणे तुंहिंजियूं ख़बरूं हाणे पंहिंजी ॾे त असां तुंहिंजे पिछे में आयासीं त तुंहिंजो असांखे सोट गॾियो की त बाबो चरियो थी वियो वरी अॻिते आयासीं त सोट काठियूं बि करे त सोट खां पुछियोसीं जी बाबो अंधो आहे वरी तुंहिंजे घर वारी ते पहुतासीं अञा दर ते वेठी आहे त तव्हांजो चाचो गुज़ारे वियो तूं त ज़िंदा वेठो आहीं इहा ॻाल्हियूं सभु सोलियूं इहे ॻाल्हियूं सोलियूं न पहिरीं तूं असांखे पंहिंजो ॿुधाए त सोट छो चयो चरियो आहे सोट तव्हां सही चयो मूंखे कीअं हाणे ॾिस मां खट ते पियो आहे मरण कंदी त हेतिरी मुंहिंजी पिरापटी आहे या बनी ॿारो आहे मुंहिंजे नाले कागज़ आहिनि या का पिरापटी आहे त मां पंहिंजे पुट नाले नथो लिखी ॾियां त हुन लाइ मां चरियो आहे त मां मरीन त पोइ मुंहिंजे नाले ते हाणे पोइ छा कंदो का किथे मिल्कत का किथे हो त कोन फ़र्क़ु पवंदी हा ॿियो नंबर त सोट हा सोट जी ॻाल्हि सही आहे कीअं त तूं त सिजो लॻो पई अंधो कीअं हा इन ॻाल्हि ईअं आहे त बाक़ी हूअ काबुल कार ते वेठी आहे मां ॾिसां पोइ त काबुल आहे त मां नथो उथारियां हुन लाइ अंधो थियसि हाणे चाचो ॻाल्हि सही पियो करे हा टियों नंबर चाची हीअं चयो त मरी वियो असांजे दर ते कोन पियो ॻाल्हाईं हा जी चाची हींअर मड़ा मुड़ुसऊं वक़्तु गुज़री घणो थियो आहे 90-80 साल 95 ते पुॻऊं चाची खां मां मिलां कोन थो चाचीअ लाइ थियसि मोल यार चाची ॻाल्हि वाजी कई हा इहा ॻाल्हि त लॻी ॻाल्हि करे हाणे तव्हांजो मसइलो इहो मसइलो जेको ॿुधायो अथव तूं मुंहिंजो भाउ अकुलमंद हो मूंखे भला साईं अकुल ॾिनो आहे ॿुध हू अकुलमंद ईअं हो त तव्हांखे चई त पोख जो छांव में अचिजो बि छांव में वञिजो छांव में हा की पोइ असां छपर करे चरिया तव्हांखे ईअं चई त सिज उभरे खां अॻु ई वञी पोख में वञिजो सिज उभरे वई कोन तव्हांखे पोख में कजो वरी सॼो ॾींहुं पोख जो कमु कजो वरी सिज लहंदो त मोटी घर अचिजो त सिज लथ उभरे खां त सिज तव्हांखे उभरे उस तव्हां ॾिठी कान्हे वञी पोख में पियो सॼो ॾींहुं पोख में कमु कयो वरी सिज लथो त वरी घर मोटी त आयो बि वियो बि छांव में त आयो बि छांव में ठीकु आहे
इहो तव्हांखे मुंहिंजो भाउ चयो पोइ चई असां थोरियूं गॾु कयूं असां खां मुंद चढ़ी त बाबा पोइ ईअं त तव्हां पंहिंजो पाण मिलायो त तव्हांखे चई गुज़ार ॾियो तव्हां न सम्झो तव्हां ॿियो नंबर चई असांजी माइन खे चई अहिड़ा वंग हणिजो जो तव्हां खां परे न थी असां चए माइन खे वंग हणिया पर हिनखे 2 ॾींहं 3 ॾींहं हेठि मायूं वई माइटनि में असांखे छॾे हाणे चई तव्हांजे वंग थींदा न कुर्ब जा तव्हां वंग महीन वारा ऐं माला वारा वंग तव्हांखे कोन चईंदा वंग हणी पर महीने खे धकाणी घर मां कढीजे अहिड़ा वंग हणी माई छा सहंदी पोइ तंहिंजे करे तव्हां मायूं काढजियूं या असां वंग हणी आहिनि चई मायूं तव्हांखे वठियूं आहिनि ॿियो नंबर टियों नंबर असांखे चई त सुञा थी वञो त पोइ घोड़ीअ जे पेट हेठां दुनिया अथव तव्हां कोठे कची हलो छा थियो त हू ॿई 3 भाई थिया हकलींदा अचे घर पहुता घर ताईं हाणे घोड़ी त भई ख़तम थी उछला किॾा करे छॾी हाणे घोड़ी तव्हां किथे ॿधंदा हो या वाह घोड़ी असांजी हिते ॿधणी हाणे हिनजे हिते खोटियो ही चारा हिन घोड़ीअ जे पेट खोटे खणी चेली एतिरी या मुड़ुस एतिरी खॾ खयूं त वाह सॼी दुनिया जी देग भरियल चिके कढी आया हे वाह हाणे हीअ तव्हांजी दुनिया तव्हांजी पीउ जी रखियल हाणे तव्हां खाओ पियो हाणे तव्हां हलो तव्हांजे माइन खे मां तव्हांखे पंहिंजी नुंहुं थियूं मुंहिंजूं तव्हांजी घरारी मुंहिंजा भाई चयो उन्हनि माइटनि ॾे वियो महिरबानी करे हाणे असांखे अलाह सभु कुझु ॾिनो आहे मुंहिंजे भाइटनि खे हाणे पंहिंजी मायूं ॾियो न थियूं तूं ज़िमेगार असांजे माइन खे वंगणी मारे चिट कई बस गुरबत ॿियो सुञाई तंहिंजे करे हिन मजबूर थी त कई हाणे हिनखे मायूं ॾेई वीचारो पंहिंजी जबा हाणे मां पंहिंजे ॻोठ वेंदुसि वरी वञी पंहिंजे पुट जो ऐं घर में बिलो कयां शुक्र मालिक आहे ही निकिरियो पंहिंजे ॻोठ ही पंहिंजे कमकार खां कल्ह वेठासीं ख़ुशी वेठासीं ॿियो मिड़े